दोस्तों हींअर असां सिजावल शहर में मौजूदु आहियूं ऐं बाईपास जेको रोड आहे उहो थोरो परियां आहे, असां क्रॉस करे आया आहियूं। हे सिजावल जे अंदरियां मंज़रनि जिते दुकान ऐं मार्केटूं आहिनि ऐं शायदि इहा मेन बाज़ार ई आहे सिजावल जी। हीअ ॾिसो, इहा सिजावल ऐं सुबुह जा 7:30 थी रहिया आहिनि। फारूक आज़म चौक, सैदना रज़ी अल्लाह ताला अन्हा फारूक आज़म चौक सिजावल जो आहे। हिते सब्ज़ी वारनि दुकान खोलिया आहिनि, फ्रूट वारा आहिनि ऐं हीअ मेन बाज़ार आहे, मार्केट आहे सिजावल जी। हीअ सब्ज़ी मार्केट आहे शायदि, छो जो हिते तमामु घणे तादाद में मिक़दार में सब्ज़ी आहे ऐं माण्हू खणनि था पिया सब्ज़ी वारा। ये सब्जी मार्केट है ना, हल सब्जी मार्केट है ना, ये सब्जी मार्केट है ये सिजावल जी सब्जी मंडिया। घेर कट बतो माल तूरियूं पयूं थैलियूं। या सिजावल जी सब्जी मार्केट जी तव्हां ॾिठी, हींअर अॻिते असां निकिरूं था।